अहम ख़बर वाक़ई सीता रोड खां सीता रोड वेझो कुछ ॾींहं अॻु बाहि में सड़ी ज़ख़्मी थियल अहलकार अस्पताल में फोत थी वियो आहे। पुलिस अहलकार अब्दुल मजीद चांटियो कराची जे ख़ानगी अस्पताल में दम ॾेई छॾियो आहे। कुछ ॾींहं अॻु बाहि लॻण सबबि अहलकार जो 50 सैकड़ो जिस्म सड़ी वियो हो। वारसनि जो चवणु आहे त पुलिस अहलकार बाहि ते हथ सेके रहियो हो त खेसि बाहि लॻी वई। हुननि चयो त बाहि लॻण सबबि सड़ी ज़ख़्मी थियल अहलकार कराची अस्पताल मुंतक़िल कयो वियो जिते हू फोत थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर मां करियूं पिया सीता रोड वेझो कुछ ॾींहं अॻु बाहि में सड़ी ज़ख़्मी थियल अहलकार अस्पताल में फोत थी वियो आहे। पुलिस अहलकार अब्दुल मजीद चांडियो कराची जे ख़ानगी अस्पताल में दम ॾेई छॾियो आहे। कुछ ॾींहं अॻु बाहि लॻण सबबि अहलकार जो 50 सैकड़ो जिस्म सड़ी वियो हो। वारसनि जो चवणु आहे त पुलिस अहलकार बाहि ते हथ सेके रहियो हो त खेसि बाहि लॻी वई। हुननि चयो त बाहि लॻण सबबि सड़ी ज़ख़्मी थियल अहलकार कराची जे अस्पताल में दाख़िल हो जिते हू फोत थी वियो आहे। अवां खे आगाह करे रहिया हूं। वारसनि जो चवणु आहे त पुलिस अहलकार बाहि ते हथ सेके रहियो हो त खेसि बाहि लॻी वई। हुननि चयो त बाहि लॻण सबबि सड़ी ज़ख़्मी थियल अहलकार कराची अस्पताल में मुंतक़िल कयो वियो हो जिते हू फोत थी वियो आहे। सीता रोड वेझो कुछ ॾींहं अॻु बाहि में सड़ी ज़ख़्मी थियल अहलकार अस्पताल में फोत थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर मां ॾियूं पिया पुलिस अहलकार अब्दुल मजीद चांडियो कराची जी ख़ानगी अस्पताल में दम ॾेई छॾियो आहे। कुछ ॾींहं अॻु बाहि लॻण सबबि अहलकार जो 50 सैकड़ो जिस्म सड़ी वियो हो। वारसनि जो चवणु आहे त पुलिस अहलकार बाहि ते हथ सेके रहियो हो त खेसि बाहि लॻी वई। अवां खे आगाह कयूं पिया। हुननि चयो त बाहि लॻण सबबि ज़ख़्मी थियल अहलकार कराची अस्पताल में मुंतक़िल कयो वियो जिते हू फोत थी वियो आहे। इन हवाले सां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर मुनवर सोलंकी लाइन ते मौजूद आहे। जी मुनवर, कहिड़ा तफ़सील आहिनि? हाँ जी, 4 हफ़्ता 27 जनवरी ते सीता रोड शहर जे वार्ड नंबर 1 जो रहवासी शाहपंज सुल्तान थाने ते मुक़रर पुलिस अहलकार नौजवान जेको राति जे वक़्तु ड्यूटीअ बाद पंहिंजे घर आयो हो त सीअ खां बचण लाइ घर अंदरि गैस वारो जेको चुल्हो आहे उहो ॿारे हथ सेके रहियो हो त ओचितो संदसि कपिड़नि खे बाहि वकुड़ वेई जंहिं सबबि संदसि 50 सैकड़ो खां वधीक जिस्म सड़ी वियो। खेसि गंभीर जी हालत में इलाज लाइ जेको हैदराबाद मुंतक़िल कयो हो जितां वधीक इलाज लाइ कराची मुंतक़िल हुयो जिते ज़ख़्मनि जा शुक्रनि संदे कराची जी ख़ानगी अस्पताल में जेको दम दम कयो आहे। मरहूम जो जेको आहे सो जैसे खाकी जेको आहे उनखे एम्बुलेंस ज़रिए जेको आहे सीता रोड शहर आंदो कयो। उन जी ॾुख ईंदड़ वाक़े सबबि जेको आहे शहर में जेको आहे ॾुख जी लहर पकिड़िजी आहे। घर में जेको आहे कोड़ा मची वियो आहे। वाज़िह रहे त संदसि वालिद बि 15 साल अॻु मुसाफ़िरनि खां माण्हुनि जेका फुरूज जो फुर करे रहिया त उन्हनि खां मुंहुं वटि वटि कया हुयूं जंहिं सबबि ठीक है मुनवर, वॾी महिरबानी।